उस्तादी मुफ्ती साहब जन दरसो तदरीस तबलीग ऐं नशरो इशाअत जी अणकुट मसरूफ़ियतुनि बावजूद दीनी समाजी ऐं इंतिज़ामी हवाले सां ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा रहिया आहिनि। पाण जमियत उलमा सिकंदरिया जा मरकज़ी सदर रहिया आहिनि। जमियत उलमा पाकिस्तान में शामिल रहिया आहिनि। जमायत अहल सुन्नत जे इतिहाद ऐं इतफ़ाक़ लाइ सरगर्म अमल रहिया आहिनि। सूबाई ज़कात काउंसिल सिंध जा 4 भेरा सूबाई मेंबर रहिया आहिनि। ज़िले सांगड़ जा पहिरियां ज़िले ज़क़वात चेयरमैन रहिया। अंजुमन तलबा इस्लाम जे बानीकारनि में शामिल आहिनि। पाकिस्तान जे चइनी सूबनि अलावा कश्मीर ऐं मुल्क खां ॿाहिरि उस्तादी मुफ्ती साहब जन जी अहम सुञाणप हिकु मुअसर ख़तीब मुबल्लिग ऐं आशिक़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मसलक मुहज़्ज़बा अहल सुन्नत व जमात जे तर्जुमान तौरु आहे। मुफ्ती साहब जन जी शख़्सियत ऐं ख़िदमतूं हमागीर आहिनि। पाण 1967 ईस्वी खां गौसिया मस्जिद जे ख़िताबत मदरसा सिबकतुल हुदा जी क़याम दरसो तदरीस नशरो इशाअत जे शोबे फतावा नवीसी शरई फ़ैसिलनि मुख़्तलिफ़ दीनी ऐं इंतिज़ामी उहिदनि ऐं ॿियनि अनेक अहम ज़िम्मेवारियुनि बावजूदु मुल्क जी कुंड कुड़च में हज़ारे दीनी जलसनि ऐं प्रोग्रामनि में सफ़र ऐं ओजागनि जूं सोबतूं बर्दाश्त करे दीन इस्लाम इश्क़ मुस्तफ़ा ऐं मसलक अहल सुन्नत व जमात जी मुहबत भरे पैगाम खे आम करे फ़रमायाऊं, जंहिंजो तफ़सील क़ारिन संदन डायरियुनि ते मुश्तमिल किताब में पढ़ी सघंदा, जेको गुज़िरियल 44 सालनि जी तारीख़ में क़िबला मुफ्ती साहब जी दीनी ऐं इल्मी सरगर्मियुनि जो हिकु मुख़्तसर तज़किरो पिणु आहे। आलिम इस्लाम जे अज़ीम इल्मी ऐं रूहानी शख़्सियत सलफ़ सालिहीन जी यादगार पीर तरीक़त हज़रत क़िबला पीर मोहम्मद उर्फ़ आगा इब्राहिम जान सरहंदी फ़ारूक़ी नूरुल्लाह मरकदा जन 14 रबिउल अव्वल शरीफ़ ते हर साल गुलज़ार ख़लील समारोह में थींदड़ ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिसाली ऐं तारीख़ी प्रोग्राम में समें मशाइख़नि आलिमनि ऐं हज़ारनि जे ॻाणेटे में गॾु थियल आशिक़ाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजूदगी में सुल्तानुल वाइज़ीन जो अज़ीम अलशान लक़ब अता फ़रमायो ऐं उन में को बि वधाउ कोन्हे, जो पाण पंहिंजे अहद ऐं वाज़ ऐं ख़िताब जी दुनिया जा शहनशाह आहिनि। अहिड़ी रीति हज़रत पीर तरीक़त पीर सैयद आशिक़ अली शाह जीलानी नूरुल्लाह मरकदा जन दे सऊ शरीफ़ ख़ैरपुर जे सालियाना यारहें शरीफ़ जे प्रोग्राम में खेनि शेर मुस्तफ़ा जो लक़ब अता कयो। जुमो 3 मार्च 2018 ईस्वी 12 रजब अल मुरजब 1439 हिजरी ते नामारो आलिम दीन शेर मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी लाॾाणो करे वियो। दिल जे मर्ज़ सबब लियाकत नेशनल अस्पताल कराची में हिन 74 वरनि जी ॼमार में दम ॾिनो। शाहपुर चाकर में जनाज़े नमाज़ अदा कई वई। सियासी तोड़े समाजी शख़्सियतूं वॾे तादाद में शरीक थियूं। मदरसे जे आंगन में मढ़ मिटी माओ हवाले कयो वियो।